अॼु सिंध जी सेवण शरीफ में भी सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तक़रीबूं जेके आहिनि मुसलसल जारी ऐं सारी आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु सेवण सोशल फोरम पारां सेवण प्रेस क्लब जे आहिते में सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें सेवण जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाननि ऐं सेवण जे शहरनि वॾे अंग में शिरकत कई आहे। इन हवाले सां हिते आयल माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू पंहिंजी सिंधी सकाफ़त ऐं तहज़ीब जे हवाले सां छा था चवनि। अॼोके ॾींहं ते दुनिया खे ॿुधाईंदा आहियूं त सिंधू तहज़ीब जेका आहे उहा दुनिया जे तहज़ीबुनि जी माउ आहे। इंसान ज़ात जो जेको रहणियूं करणियूं रस्मूं रवाज आहिनि उनमें सिंध जी जेका रस्म रवाज आहे, जेका तहज़ीब आहे, उहा दुनिया जी तमामु क़दीम ऐं शाहूकार तहज़ीब आहे। अमुन प्यार मोहबत वारी तहज़ीब आहे। उन करे असां हिन ॾींहं खे डिसंबर महीने में हिकिड़ी क़ौमी ईद करे मल्हाईंदा आहियूं। अॼु सेवण प्रेस क्लब जे साम्हूं असां अहिड़ी रिहाण रचाई आहे ऐं इंशाअल्लाह असांजी तहज़ीब ऐं असांजी सिंध हमेशह ज़िंदह रहंदी। ये तक़रीब आहे इहा सिंधी सकाफ़त जे हवाले सां जेको मुसलसल केतिरनि सालनि खां हीउ ॾियारो मल्हायो पियो वञे ऐं हिन साल बि जेको 4 डिसंबर मुक़ररु कयो आहे उन जे हवाले सां हीअ जागत आहे मोहम्मद जे हवाले सां असां इहो प्रोग्राम रखियो आहे ऐं असीं चाहियूं था त असांजी पंहिंजी सिंध जी सकाफ़त उजागर हुजे। ये असांजी सिंध जी जेका तहज़ीब आहे दुनिया जी सभिनी तहज़ीबुनि खां क़दीम तरीन तहज़ीब आहे। असांजी तव्हां ॾिसंदो त तव्हांखे मुंहनि जो दड़ो जेको 5000 6000 साल पुराणो लॻंदो, उन में बि तव्हांखे सिंध जी तहज़ीब नज़र ईंदी। उन हवाले सां असां जेको हीउ ॾींहुं मल्हायूं था इहो असांजे लाइ सभिनी ईदुनि खां वधीक कहिड़े क़िस्म जी ईद आहे। तव्हां ॾिसो था त हिन में नंढा वॾा पोड़ा पका ॿारनि समेत दिलि खोले ख़ुशीअ जो इज़हार कंदा। अॼु सेवण सोशल फोरम हिते सेवण प्रेस क्लब जे अंगण ते हे जेको आहे मंडल मचायो आहे, हीउ मेलो मचायो आहे मुहबत जो, ऐं असांजी बि इहा कोशिशि हूंदी त असां पंहिंजे सिंधी माण्हुनि खे आबाद कयूं ऐं असां सिंधी क़ौम जेको आहे तमामु वॾी हिकिड़ी तहज़ीब रखंदड़ क़ौम आहे, शाहूकार क़ौम आहे ऐं उन क़ौम खे हींअर पंहिंजनि ॾुखनि में मायूस न थियणु घुरिजे। हीउ ॾींहुं सिंध सकाफ़त जो ॾींहुं असां हर साल मल्हाईंदा आहियूं ऐं असां मल्हाईंदा रहंदासीं। असांखे सिंध सां प्यार आहे ऐं असां अॼु बि सिंधी टोपी पाए असां आया आहियूं, मल्हायूं पिया। बिल्कुलु जीअं त तव्हां हिते मौजूदु सेवण सोशल फोरम ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे अॻुवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त हर साल असां पंहिंजे सिंधी टोपी अजरक जो ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं पंहिंजी सिंधी सकाफ़त ऐं तहज़ीब खे उजागर रखण जे लाइ हीउ ॾियारो असां हर साल डिसंबर जे पहिरें हफ़्ते में मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कुरैशी, वश न्यूज़, सेवण शरीफ।